रावलपिंडी पुलिस तहरीक इंसाफ़ की क़यादत के लिखत में अहम सिक्योरिटी हिदायतन का आगाह करे छॾियो आहे। हिदायतूं लिखत में पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर वासिक क़यूम के ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं मूजिबि VIP सिक्योरिटी लाइ हिदायतुनि ते अमल के यकीनी बणायो वञे। पुलिस तरफ़ां ॾिनल हिदायतुनि मूजिबि जलसे में बुलेट प्रूफ रोम में स्टेज लाज़मी ठाहियो वञे। इमरान ख़ान बुलेट प्रूफ जैकेट बि लाज़मी इस्तेमालु कंदो ऐं कंहिं बि अवामी हंध ते गाॾीअ मां ॿाहिरि न निकिरंदो। रिवायत जे उबतड़ इमरान ख़ान जी चुरपुर के गुझो रखियो वञे। इमरान ख़ान जी गाॾी पंध रूट खां अलावा ॿियो रस्तो इस्तेमालु न कंदी। इमरान ख़ान कंहिं बि ॿिए हंध ते अवाम सां मुलाक़ात न कंदो। VIP सिक्योरिटी ऑफिसर ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां राब्ते में रही इमरान ख़ान चुरपुर करे सघंदो। VIP जी गाॾी जी पार्किंग धार ऐं मखसूस हूंदी। स्टेज ते बि चुरपुर महदूद रखी वेंदी। स्टेज ते शिरकत कंदड़नि जी लिस्ट अॻे ई इंतज़ामिया के ॾिनी वेंदी। उन खां अलावा स्टेज ते को ॿियो माण्हू न वञी सघंदो। जलसेगाह में मार्च में को बि हथियारबंद प्राइवेट गार्ड ऐं गनमैन मौजूदु न हूंदो। समूरा शिरकत कंदड़ चूंड कयल हंध तां मुकमिल चेकिंग खां पोइ ई दाख़िल थी सघनि था। ड्रोन कैमरा जे इस्तेमाल ऐं आतिशबाजी ते मुकमल पाबंदी हूंदी। औरतुनि जे लाइ धार ऐं मुनासिब जगह मुक़रर कई वञे। कारकुननि खे कंहिं बि इमारत जी छित ते चढ़ण जी इजाज़त न हूंदी। जलसेगाह ऐं भरपासे में एलिट कमांडोज़ ऐं डॉल्फिन फोर्स जूं ख़सूसी टीमूं गश्त करे रहियूं आहिनि, जॾहिं त वॾियुनि इमारतुनि जे छितनि ते 200 खां वधीक माहिर निशानेबाज़ मुक़रर कया विया आहिनि। 100 खां वधीक हंधनि ते ख़ुसूसी पिक्स ते चेकिंग कई पई वञे, जॾहिं त CCTV कैमरनि ज़रिए मॉनिटरिंग पिणु कई पई वञे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सरबराह ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मौत जो को डपु न आहे। परॾेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे इमरान ख़ान चयो त मूंखे ख़बर हुई त सियासत में ईंदुसि त हयाती खे ख़तरो हूंदो। संदसि चवणु हो त मौत जे डप ते ज़ाब्तो करे वरितो आहे। हमले खां पोइ ॿीहर लॉन्ग मार्च ज्वाइन करण लाइ बेचैन आहियां। इमरान ख़ान चयो त मुंहिंजी घरवारी खे मूं ते थियल हमले जी ॼाण TV ज़रिए मिली। घरवारी खे लॻो त मां ठीकु आहियां। खेसि अंदाज़ो न हो त मूंखे 3 गोलियूं लॻल आहिनि। इमरान ख़ान हर मुआज़ ते शिकस्त खाइण खां पोइ अॻूणे सदर आसिफ ज़रदारी खे ॻुझा पैगाम उमाइण शुरू कया आहिनि त खेसि सियासत में वापसीअ जो इज़त भरियो रस्तो ॾेखारियो वञे। नामयारे सहाफ़ी मूजिबि इमरान ख़ान पैगाम उमाणियो त खेसि पार्लियामेंट में वापसीअ जी खुलेआम दावत ॾिनी वञे त हूअ वापसि अचण लाइ तयारु आहे। ज़रियनि मूजिबि जवाब में आसिफ ज़रदारी चयो त हिकु त आउं इत्तेहादियुनि सां सलाह मशवरे बिना को बि क़दम नथो खणी सघां, न ई को वाइदो करे थो सघां। रहियो सवाल त पार्लियामेंट में वापसी लाइ असां छो दावत ॾियूं। पार्लियामेंट जा दर पार्लियामेंटरियुनि लाइ खुलियल आहिनि, जॾहिं चाहिनि वापसि हलिया अचनि। सहाफ़ी सईद चौधरी मूजिबि इमरान ख़ान खे उहो बि डपु वराए वियो आहे त आसिफ ज़रदारी पंजाब हुकूमत बि खांसि खसण वारो आहे। उन करे महसूस थी रहियो आहे त इमरान ख़ान सियासी तौर ते बेसहारा ऐं यतीम थी चुको आहे। हाणे का पनाह ॻोल्हण जे चकर में आहे, छो त खेसि चौधारी वेठल पंहिंजनि अॻुवाणनि ते बि एतबार न रहियो आहे। सम्झे थो त हिकु हिकु थी कखपन थी वेंदा, उन करे शायदि ज़हनी दबाव जो शिकार आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त तहरीक इंसाफ़ जी लॉन्ग मार्च में 15 खां 16 हज़ार माण्हू शामिल आहिनि, जेकी मुल्क खे अदम इस्तेहकाम तरफ़ धिकण चाहिनि था। पंहिंजे बयान में घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त मुल्क जी अवाम तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च जो बाइकाट करे छॾियो आहे। अवाम रोज़ रोज़ जे एहतजाजनि खां तंग अची वियो आहे। राणा सनाउल्ला चयो त तहरीक इंसाफ़ जी लॉन्ग मार्च जी सिक्योरिटी लाइ 16,000 अहलकार मुक़रर कया विया आहिनि। मुल्क खे ख़तरनाक सूरत हाल तरफ़ धिकण जी कोशिश कई पई वञे। जमियत उलमा इस्लाम फ़े जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त पाकिस्तान खे बचाइण जे लाइ असांखे अॻियां अचणो पवंदो। JUI फ़े जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान मानसरा में जलसे खे ख़िताब कंदे चयो त मुल्क में सियासी अदम इस्तेहकाम पैदा कयो वियो आहे ऐं 2018 में धांधली ज़रिए हुकूमत क़ाइमु कई वई। हुन चयो त पाकिस्तान में अफ़रा तफ़री पैदा कई वई, पर हाणे असां वॾे बहरान मां निकिता आहियूं ऐं पाकिस्तान खे बचाइण जे लाइ असांखे अॻियां अचणो पवंदो। मौलाना फज़लुर रहमान चयो त आज़ादी मार्च जे नाले ते अवाम खे बेवकूफ़ बणायो पियो वञे। हुन चयो त दिफ़ाई निज़ाम खे कमज़ोर करण जी कोशिश कई वई ऐं सियासी अदम इस्तेहकाम सबबि मुआशी अदम इस्तेहकाम आयो। सरमायाकारी जे रस्तनि खे बंदि कयो वियो हो, पर असां रियासत जी हिफ़ाज़त लाइ जंग विड़ी। असां पंहिंजे सियासी
मुफ़ाद खे न पर मुल्की मुफ़ाद खे ॾिठो। असां मुल्क खे ॾेवालपणीअ खां बचायो आहे। हुन चयो त पाकिस्तान में हिकु क़ौमी हुकूमत हुजणु घुर्जे, छो त हिकु पार्टी उन मईशत खे बहितर न करे सघंदी ऐं मुल्क अंदरि अॼु हिकु क़ौमी हुकूमत आहे। सभु गॾु आहियूं। मईशत ऐं ग़रीब असांजो मसइलो आहे। अॼु डॉलर जे मुक़ाबले में रुपए जी क़ीमत बहितर थी रही आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान सेनेटर आज़म ख़ान सवाती सोशल मीडिया ते पाक फ़ौज जे सरबराह ऐं आला फ़ौजी ऑफिसरनि ख़िलाफ़ अणवणंदड़ ॿोली इस्तेमालु कई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल पंहिंजे बयान में आज़म सवाती आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं मेजर जनरल फैसल नसीर ख़िलाफ़ तोहीन जोगा लफ़्ज़ इस्तेमालु कया। PTI सेनेटर फ़ौजी ऑफिसर जो नालो वठंदे धमकी ॾिनी त मेजर जनरल फैसल नसीर खे उन जी क़ीमत अदा करणी पवंदी। सेनेटर आज़म सवाती लिखियो त मेजर जनरल फैसल नसीर ख़िलाफ़ हर फोरम ते वेंदुसि। मेजर जनरल फैसल नसीर ख़िलाफ़ हर क़ानूनी ऐं इख़लाक़ी फोरम इस्तेमालु कंदुसि। हिकु ॿी ट्वीट में हुननि चइनि आर्मी चीफ्स जा नाला वठंदे चयो त पाकिस्तान जे मक़बूल तरीन लीडर इमरान ख़ान ते कातलाणो हमिलो कयो वियो, मूं ते तशदुद कयो वियो। शहीद अरशद शरीफ़ जा पोयर ऐं मुल्क जो कर्ज़ में फाथल बचो बचो पंहिंजे चइनी आर्मी चीफ्स खां संदन आसासन बाबति सवाल करे थो। जेकमाबाद वेझो सदर थाणे जी हद में औरत मुबैना तौरु चिंची रक्षा जी चैन में रओ फासण सबबि फौत थी वई आहे, जॾहिं त फौती औरत जे वारसनि मुड़ुस मथां क़तल करण जो इल्ज़ाम मढ़े छॾियो आहे। ॻोठ हैदरपुर वाघो जी रहवासन 32 वरनि जी शहर बानो उर्फ़ ॾाढी शहरी बुगटी चिंची रक्षा जी चैन में रओ फासण सबबि फौत थी वई। जंहिंखां पोइ फौती औरत जे भाउ शहज़ादो बुगटी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असांजी भेण खे संदसि मुड़ुस शेर मोहम्मद बुगटी घुटो ॾेई क़तल करण खां पोइ रक्षा में कपिड़ो फासाइण जो बहानो बणाए रहियो आहे। मुंहिंजी भेण खे क़तल कयो वियो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जॾहिं त उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त औरत जो लाश सिविल अस्पताल जेकमाबाद मुंतक़िल करे छॾियो आहे। वाक़े बाबति वधीक जांच कई पई वञे। तहरीक इंसाफ़ अॼु रावलपिंडी में ताक़त जो मुज़ाहिरो कंदी, जंहिं जे लाइ मैदान सजायो वियो आहे। समूरे मुल्क मां काफ़िला पहुचण शुरू थी विया आहिनि। तहरीक इंसाफ़ तरफ़ां जलसे जे लाइ मरी रोड ते रहमानाबाद वेझो स्टेज लॻायो वियो आहे ऐं समूरे मुल्क मां तहरीक इंसाफ़ जा कारकुन काफ़िलनि जी सूरत में पहुचण शुरू थी विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तहरीक इंसाफ़ खे 26 नुक़्तनि ते जलसे जी इजाज़त ॾिनी आहे, जंहिं मूजिबि राति 12 वॻे खां अॻु जलसे गाह खे ख़ाली करणो पवंदो। जलसे जे लाइ 80 फुट वेकिरो 40 फुट डिघो स्टेज तैयार कयो वियो आहे, जॾहिं त इमरान ख़ान जे ज़ख़्मी थियण सबबि लिफ्ट बि लॻाई वई आहे। इमरान ख़ान जे लाइ 200 फुट डिघो रैंप तैयार कयो पियो वञे, जॾहिं त बुलेट प्रूफ कंटेनर बि लॻायो वेंदो। पुलिस जा 10,000 एहलकार ड्यूटीअ जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इमारतुनि ते माहिर निशानेबाज़ मुक़रर थियल आहिनि। CPO रावलपिंडी ऐं SSP ऑपरेशन सिक्योरिटी जी निगरानी करे रहिया आहिनि। आज़ादी मार्च रस्ता बंद हुजण सबबि शहरी सख़्त परेशान, तहरीक इंसाफ़ मथां सख़्त तनक़ीद। तहरीक इंसाफ़ जे एहतजाजी मार्च खां अॻे ई जाड़नि शहरनि जा अहम तरीन ऐं मसरूफ़ रोड बंद हुजण सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि, जंहिंखां पोइ हुननि तहरीक इंसाफ़ मथां सख़्त तनक़ीद कई आहे। फैज़ आबाद खां शम्स आबाद जो रस्तो बंद हुजण सबबि हुकूमत पारां मुतबादिल रस्तो ॾियण सबबि ट्रैफ़िक जाम आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ मेट्रो बस इंतिज़ामिया बि ॿिए ॾींहुं हुकुम अचण ताईं सर्विस बंदि रखण जो ऐलान करे छॾियो आहे। अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में बि रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में अॼु थींदड़ इम्तिहान 14 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾिया आहिनि। एहतजाजी मार्च सबबि परेशान शहरी तहरीक इंसाफ़ मथां सख़्त कावड़ियल आहिनि। हुननि जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जी सियासत जीअण हराम करे छॾियो आहे। हुननि जो आज़ादी मार्च अवाम जे लाइ मथे जो सूर बणिजी वियो आहे। हर रोज़ एहतजाज सबबि फाथल शहरी हिकु दफ़ो ॿीहर फासी विया आहिनि। रस्ता बंदि हुजण सबबि शहरी महदूद थी विया आहिनि। उन हवाले सां हिकु औरत जो चवणु हो त मां टीचर आहियां, मूंखे स्कूल वञिणो आहे, कीअं स्कूल पहुचां, समूरा रस्ता बंदि कया विया आहिनि। तहरीक इंसाफ़ जे जलसे में बदनज़मी सबबि कारकुन हिक ॿिए खे धिका ऐं ठेला ॾींदे नज़र आया, जॾहिं त कुझु कारकुन हिक ॿिए सां ॿखे पिणु पइजी विया। तहरीक इंसाफ़ जे अॼोके रावलपिंडी में थींदड़ जलसे में हसबे रिवायत बदनज़मी साम्हूं आई।
कारकुन न सिर्फ़ हिक ॿिए खे जॻह ॾियण लाइ धिका ॾींदा रहिया पर हाथापाई ऐं ॿखे पवंदे पिण नज़र आया। जलसेगाह में औरतुनि जे लाइ धार पिंडाल ठाहियो वियो हो पर तारीख़ इंसाफ़ जा कारकुन औरतुनि जे लाइ ठाहियल मख़सूस पिंडाल में ॼाणी वाणी अंदरि दाख़िल थी विया। औरतुनि जे पिंडाल में अंदरि दाख़िल थियण लाइ कारकुननि हिक ॿिए खे धिका ॾिना, जॾहिं त केतिरा ई कारकुन पिंडाल में मस्तियूं कंदे पिण नज़र आया। तारीख़ इंसाफ़ जी इंतज़ामिया कारकुननि खे रोकण में मुकमल तौर ते बेवस नज़र आई। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त घरू वज़ारत मां हिकु दहशतगर्द असांखे ड्रिॼारे रहियो आहे। ट्विटर ते शेख रशीद तारीख़ इंसाफ़ जे रावलपिंडी जलसे खां अॻु हिकु वीडियो बयान शेयर कयो आहे, जंहिंमें हुन चयो त अॼोको ॾींहुं हक़ीक़ी आज़ादी जो ॾींहुं, ग़ुलामी खां आज़ादी ॾियारण ऐं सियासी तारीख़ लिखण लाइ हिकु आम ॾींहुं साबित थींदो। इंशाअल्लाह राशिद शफ़ीक़ सां गॾु लाल हवेलीअ मां निकिरी फैज़ाबाद वेंदासीं। अॻूणे घरू वज़ीर मौजूदा हुकूमत मथां सख़्त तनक़ीद कंदे चयो आहे त माण्हू जंहिं पाकिस्तान जी मईशत खे तबाह कयो उहे ई पाकिस्तान जे साम्राज्य जे दॿाउ में आणण लाइ पाकिस्तान में महांगाई जा असुल ॾुहारी आहिनि ऐं जेको दहशतगर्द घरू वज़ारत मां असांखे ड्रिॼारे रहियो आहे उहो ॿुधी वठे त असां अची रहिया आहियूं। शेख रशीद वधीक चयो त मुसलमाननि जो ईमान आहे त मौत जो हिकु ॾींहुं मुक़ररु आहे ऐं उहे माण्हू जंहिं मईशत खे क़ौमी सलामती लाइ सवालिया निशान बणायो उन्हनि ख़िलाफ़ अॼोको मार्च ऐलान जंग आहे। रोड़ी जे ॻोठ ॿुढो जागीराणी जे सवें ॻोठाणनि जो पुलिस ऐं मुख़ालिफ़ धुर जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। झेड़े में ज़ख़्मी थियल माण्हुनि जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। उन सिलसिले में रोड़ी वेझो दुबर थाणे जी हद ॻोठ ॿुढो ख़ान जागीराणी जे सवें ॻोठाणनि जो रुस्तम जागीराणी, कबूल ख़ान, भाई ख़ान, गुलशेर ऐं फ़तेह मोहम्मद जागीराणी जी अॻुवाणी में मुख़ालिफ़ धुर ऐं पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त रेलवे बंद जे ॿिए पासे खां रहंदड़ जागीराणी बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो संगावती तकरार हलंदड़ आहे। 3 ॾींहं अॻु मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि रेलवे बंद ते चढ़ी छिती फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में मोहम्मद इस्माइल जागीराणी सख़्त ज़ख़्मी थियो आहे, जेको ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में सखर इस्पताल दाख़िल आहे। जंहिंखे ज़ख़्मी हमले करण जो दुबर थाणे ते 7 ॼणनि मथां केस दाख़िल थियल आहे पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। मुज़ाहिरीन चयो त मुख़ालिफ़ धुर जा माण्हू केतिरा ई भेरा अॻु बि असां मथां हमला करे चुकिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु बि झांगड़े थाणे जी हद में रस्ते वेंदड़ गुलशेर जागीराणी ऐं 12 सालनि जे वहीद खे लठियूं हणी सख़्त ज़ख़्मी कयो वियो हो। उन वाक़े जो बि झांगड़ो थाणे ते NC दाख़िल आहे। मुख़ालिफ़ धुर पारां ॿारड़े खे अगवा करण जो कूड़ो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। मुज़ाहिरीन IG सिंध DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयो आहे त पुराणे संगावती तकरार तां जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े जो नोटिस वठी असांजे मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियारियो वञे। कोट बंगलो लॻ नारो स्टाफ जो रहायशी राजा शाहिद हुसैन शेख जे 4 साल जो मासूम नींगर सां 52 सालनि जे शख़्स आज़म ख़ासकेली पारां बदफ़ेली करण जी कोशिश कई वई। नींगर जी अमर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पुटु घर जे दरवाज़े अॻियां रांदि खेॾी रहियो हो त मासूम मुंहिंजे पुट खे शइ जी लालच ॾेई कंहिं वीरान जॻह ते वठी वञी ज़ोरी बदफ़ेली जी कोशिश कई वई। मासूम जे रड़ियुनि ते पाड़े जा माण्हू पहुची विया। जन ॾिठो त मासूम नींगर सां जिनसी ॾाढाई कंदड़ जवाबदार आज़म ख़ासकेली वाक़े वारे हंध तां फ़रार थी वियो। जॾहिं त असां SSP खैरपुर खे अपील कई त फ़रार थींदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। SSP खैरपुर SHO कोडीजी खे सख़्तीअ सां नोटिस वठण जो चयो। SHO कोडीजी गुलाम मोहम्मद बोज़दार ऐं संदसि टीम 15 इंचार्ज कामरान वसाण राति देर सां ॻुझे इतला मिलण ते जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। सोबोदेरो लॻ ॻोठ दुर्ममंद भागत जी रवासण परवीन ज़ाल मुमताज़ अली भागत वस वारनि चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध हुकूमत खे अपील कई त मां मिसकिन औरत आहियां। मुंहिंजो मुड़ुसु मुमताज़ भागत 4 सालनि खां अधु रंगे साई ऐं पिते में पथरी जो मरीज़ आहे, जेको 2 सालनि खां हिकु खट ते पयल आहे। मूं औरत घर जो अलाह तला विकिरो करे पिनी अॼु ॾींहं ताईं पंहिंजी वस आहिर इलाज करायो आहे। 4 बचड़ा आहिनि। कमाइण वारो केर बि न आहे। ज़िंदगी लाचारी ऐं बेवसी वारी पई गुज़रे। बुखूं कटण ते मजबूर आहियां। मूं मिसकिन औरत जी केर बि मदद करण वारो न आहे। मां ख़ुदा तर्स इंसाननि, हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध हुकूमत खे अपील थी करियां त मुंहिंजे मुड़ुस जो इलाज कराए असां ग़रीबनि जे ख़ानदान खे तबाह थियण खां बचायो वञे। पाकिस्तान में 1 डिसंबर खां गूगल प्ले स्टोर सर्विस बंदि थियण जो इम्कान पैदा थी वियो। उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त स्टेट बैंक तरफ़ां गूगल खे पैसनि जी अदायगी रोकण ते समूरे मुल्क में 1 डिसंबर खां गूगल प्ले स्टोर सर्विस बंदि थियण जो इम्कान आहे।
स्टेट बैंक तरफां आलमी सर्विस फराहम कंदड़ गूगल प्ले स्टोर खे $3 करोड़ 40 लख जी अदायगी मुलतवी करण खां पोइ मोबाइल सार्फिन 1 दिसंबर 2022 खां पाकिस्तान में गूगल प्ले स्टोर जी सर्विस मुफ्त में डाउनलोड न करे सघंदा। गूगल प्ले स्टोर जी सर्विस मुअतल थियण ते पाकिस्तानी सार्फिन खे क्रेडिट या डेबिट कार्ड ज़रिए अदायगी करणी पवंदी। उन खां पोइ एप्स खे डाउनलोड करे सघिबो। पाकिस्तान जे इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी जे वज़ीर अमीनुल हक स्टेट बैंक सां प्ले स्टोर जी अदायगियुनि ते पाबंदी फौरी तौर ते हटाइण जो मुतालबो कंदे नाणे वारे वज़ीर इसहाक डार खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में IT जी वज़ीर चयो त अदायगियुनि जी बंदिश सबबि मुल्क जी आवाम खे नुक़सान थी रहियो आहे। नाणे वारे वज़ीर फौरी तौर ते मामले जो नोटिस वठंदे स्टेट बैंक सां मसइले जे हल लाइ ॻाल्हियूं करे। दरिया खान मरी भरिसां मुंगिया मोरी वटि नुसरतवाह में ट्रैक्टर ट्राली ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबबि कल्टी थी पियो। हिकु औरत समेत 4 ॼणा ॿुॾी विया। मौके ते मौजूद पुलिस एहलकारनि वॾे मुंशी रहमान मलिक खेनि बचाए वरितो। मौके ते मौजूद दरिया खान मरी थाणे जे वॾे मुंशी रहमान मलिक प्राइवेट माण्हुनि जी मदद सां ॿुॾी वियलनि खे रेस्क्यू करे बचाए वरितो। ट्रैक्टर ट्राली नुसरतवाह में कल्टी थियण सबबि बख़्त अली उजण जूं 2 ॿकरियूं ॿुॾी मरी वयूं। पोरियत बख़्त अली उजण ॿुधायो त बांदी खां ठहरी मीरवा ॻोठ वञी रहिया हुआसीं त मुंगिया मोरी वटि हीउ हादसो पेश आयो। मौके ते मौजूद दरिया खान मरी थाणे जो वॾो मुंशी रहमान मलिक ऐं ASI असगर राजपर प्राइवेट माण्हुनि जी मदद सां असां जूं जानियूं ऐं ढोर बचाए वरिता। ॿिए पासे वॾे मुंशी रहमान मलिक ॿुधायो त शुगर मिल में वेंदड़ ट्रैक्टर ट्रालियुनि जी रश हटाइण लाइ मुंगिया मोरी आयासीं त अचानक ई हादसो थी वियो। फौरन प्राइवेट माण्हुनि जी मदद सां रेस्क्यू करे माण्हुनि खे बचाए वरितोसीं।